शागिर्द है, इन जो नालो है दादलो सोलंगी। दादलो सोलंगी भिया शहर जो आहे, केलन जे फसल में कम करे तो जबरदस्त बोरियत है। ये सोशल मीडिया ते असांजे सेक्रेटरी मोहतरम साईं अकबर लगारी साहब जिन ॾिठो, उनजी ख्वाहिश थी त हिन जी तरबियत थियण घुरिजे। ही जेके हिन वक़्तु 5-7 कलाम यादि आहिनि, हिनखे अॻिते असीं 3 महीननि जे लाइ असीं हिननि खे एडमिशन ॾियूं पिया। ऐं अकबर लगारी साहब हिननि खे हिन जो शागिर्द कयो आहे, जेको इनशाला हितां जो नालो जीअं तव्हां नालो रोशन कंदव तीअं असांजे हिन इदारे जो नालो रोशन कंदो। हिनजो स्टाइल इहो आहे त हीअ चपड़ी पंहिंजे चपटीअ सां वॼाईंदो। असीं चाहियूं था त तव्हां पंहिंजी चपटीअ वारो आइटम कयो, पोइ तव्हां भले विच में ई खणिजो। ऐं सभिनी जी ताड़ियुनि में दादला कॾहिं खां तोखे शौक़ु थियो ॻाइण? बाबा मूंखे 5 साल थी विया आहिनि सर। किथे ॻाईंदे? मां बस ढंग घर में हाले ॻाईंदो, जलाल चांद जो ॻाईंदो, रमो जो कन उॾाई हूंदो। जलाल त गुज़ारे जो ज़मानो थियो। बाबा उहो त सही आहे, पर मूं पाण कोन ॾिठो, पर हुनजो इश्क ईअं मूं ते जागी पियो। कहिड़नि केले जे फसल खां सवा किथे किथे ॻायो आहे? बाबा बस केले में ई सम्झ ईअं भत बाट जे माचंदे कलाम ते ईअं चयो अथव। अच्छा, पोइ तोखे हथ कंहिं कयो? असांखे हिते कीअं पते? सिंधीअ सम्झो। कीअं हथ कयनि तोखे? बस नेट ते कलाम ॾिनो, पोइ असांखे साईं अकबर का हाणे कलाम तूं चपड़ी वॼाईंदो या चपटी वॼाईंदो आहे? चपटीअ सां माना ही यकतारो तो पाण ठाहियो आहे कंहिं ठाहियो आहे? किथां वरितो आई? पाण उते छा ते तुंहिंजी जेकी वीडियो आई उन में त तो केले जे फराए ते ॻायो पियो, उन सां हरकत पे कई। ऐं हाणे छा चपटी वॼाईंदे या? चपटी मूंखे वॼाए त ॾेखार। थोरो परियां साज़ वॼायो त रुगो चपटी ॿुधो हमरा जी। चपटी वॼो। हा चपटी त ॿुधा वॼाए। हा हाणे कलाम ॿुधा। कलाम ॿुधा।
वाह वाह जी सभिनी खे हिकिड़ो नओं भाउ मिठाई बाबा अॼु अॼु जी असांखे कलाम ॿुधायो अथसि असीं पंहिंजो थी सघे थो त कोन ॻायो हूंदो कॾहिं उहो माहियो आहे जेको सिंधी असीं सभु ॿुधाईंदासीं की हारमोनियम नाज़ साहब असांखे लाइव ॾींदो.